प्यारा भाउ दोस्तो, असां को अर्ज़ था कयूं त असां हिकिड़ी कहानी पंहिंजी पेश कंदासीं। सभिनी भाइरनि खे अर्ज़ आहे त असांजी इहा गौर सां ॿुधंदा। असां फ़क़ीरनि जो अर्ज़ आहे त हिकु कहाणी हिकु दोस्तनि जो ज़ोर पियो आहे, उहा असां कहाणी पेश था कयूं, थोरी गौर सां ॿुधंदा। महिरबानी, तव्हांजा वॾा असां ते अहसान थींदा साईं। पोइ हाणे मुंहिंजो नालो आहे अमीर हमज़ो सोलंकी। वेठल आहियां साईं सूबेदार सोलंकीअ जे ॻोठ में, लॻ राज़ी करोड़े जे ॻोठ जे भरिसां। साईं, असां पेश कयूं था पंहिंजी कहानी पंहिंजे तरफ़ खां। तव्हां दोस्तनि खे अर्ज़ु था कयूं त थोरो गौर सां ॿुधिजो बाबा साईं, वॾी तव्हांजी महिरबानी थींदी। साईं, कहानी हिकिड़ी आहे, लाल बादशाह जी कहानी आहे, उहा असां पेश था कयूं। साईं, लाल बादशाह जो जेको बादशाह हो, हिकिड़ो बादशाहनि जो बादशाह अलाह हुआ, पर ज़माने तौरु बादशाह हो। पोइ उन बादशाह खे औलाद कोन हुयो, न्याणी ख़ैरु हुयसि पर पुट जो औलाद कोन हुयसि। पोइ हिन छा कयो जो हिकिड़ी चारपाई खणी चइनि रस्तनि ते उहा मंझड़ी ऊंधी करे उनजे मथां फ़क़ीर थी वेही रहियो त यार मूंखे हेॾी बादशाही आहे, मगर पुट जो औलाद न आहे त बादशाही मुंहिंजे कम जी न आहे। पोइ चंहिं वाटे ते उहो जवान जो पुटु खट ऊंधी करे वञी वेही रहियो। पोइ कई फ़क़ीर उतां अचनि पिया, कई उतां हाजी अचनि पिया, कई ज़वार अचनि पिया, कई अलाह वारा लंघनि पिया, पर केरु हुन खां पुछे कोन पियो त अदा तो इहा खट जेका ऊंधी कई आहे सो कहिड़े मक़सद लाइ कई आहे। हिकिड़े ॾींहुं अलाह जो अहिड़ो ॾींहुं थियो जो हिकिड़ो अलाह वारो फ़क़ीर, अलाह लोक फ़क़ीर उतां अचे गुज़रियो। उतां जो गुज़रियो त उन अलाह वारे फ़क़ीर सां हिकिड़ो जानवर पोयों साण हो। फ़क़ीर अॻिते गुज़री वियो पर उहो जानवर साईं उतां न पियो टपे। फ़क़ीर दिलि में ख़्यालु कयो त जानवर मुंहिंजो पोइते रहिजी वियो, इहो हितां चारपाई खां अॻिते छो नथो अचे। फ़क़ीर मोटी वियो। फ़क़ीर चयो लाज़मी आहे जेको चारपाईअ ते जेको वेठो आहे सो कंहिं मक़सद जे लाइ वेठो आहे। उन फ़क़ीर ते हिन खां पुछियो त अबा तूं चारपाई जेका ऊंधी कयूं वेठो आहीं चइनि रस्तनि ते, कहिड़ो तुंहिंजो मक़सदु आहे, उहो मूंखे मक़सदु ॿुधाए। इन करे आउं तोखां पुछां थो त मां त टपी वियो आहियां पर मुंहिंजो जेको जानवर आहे सो पोयों नथो टपे, सो का न का इन ॻाल्हि जो मक़सदु आहे। त हुन चयसि बाबा साईं तो कई माण्हू टपी विया आहिनि पर कॾहिं बि कंहिं न पुछियो आहे, अॼु तूं पुछींदो तव्हां सां मां ॻाल्हि साफ़ु कयां थो। मां हिकु बादशाह आहियां हिन मुल्क जो, पर मूंखे पुट जो औलाद कोन्हे। पोइ इन लाइ मां ऊंधी मंझी करे हिते रस्ते ते वेठो आहियां त मन न मन को अलाह वारो हुजे जेको ख़ुदा जे दरबार में मूंखे पुट जो औलाद वठी ॾे। वाह! तंहिं ते साईं हुन फ़क़ीर खे रहम चयो। फ़क़ीर चयो रे बादशाह, हीउ तीर कमान खण, फलाणे बाग़ में वञी ऐं कंहिं बाग़ में वञी कंहिं अंब जे वण खे वञी हण। जेकॾहिं किरिया 7 पन त अथई 7 न्याणियूं, ऐं जेकॾहिं किरिया 7 अंब त पोइ अथई 7 पुट। पर जेको आख़िरी पुट ॼमई हुजई उनजो नालो रखजांइ लाल बादशाह। चई साईं ठीकु आहे। अदा फ़क़ीर जो जानवर उतां टपी वियो, हे बि ॾाढो ख़ुशि थियो। तीर कमान खणी खट खणी वञी पंहिंजे घर रसियो। उहा खट खणी घर में फिटी कई। सुबुह थियो, ॾाढा तड़बड़ करे हार सिंगार करे अलाह खे यादि करे उहा तीर कमान खणी सिधो उन बाग़ में वियो। ॾिठे सुभान अल्लाह, बाग़ बि सॼो जेको आहे सो फरियो बीठो आहे, अंब झलियूं बीठो आहे। बिस्मिल्लाह करे अलाह खे यादि करे उन फ़क़ीर खे यादि करे तीर जो हईं त 7 अंब किरी पिया। 7 अंब जो किरी पिया। 7 ई अंब खणी बादशाह ते पहुतो। कुदरत मुंहिंजे मालिक जी त बादशाह खे ज़ालूं बि 7 हुयूं। बादशाह छा कयो, अंब हर हिकु औरत खे ॾिनई। चई अंब तव्हां खाओ, इनशा अल्लाह तव्हांखे पुटु ॼमंदो। साईं सभिनी उहो अंब खाधो। रब साईं जो अलाह जो अहिड़ो हुकुम थियो जो माइनि खे उहा संगार रहिजी वई।
माइन जा पेटड़ा छा 12 महीना पूरा छा 12 महीने सभिनी खे पुट ॼावा पर न बरवार सां। आख़िरी जॾहिं उहो लाल बादशाह पैदा थियो त उहो सभिनी खां नंढो थियो। हाणे साईं हिन खे 7 पुट छा अॼु नंढड़ा सुभाणे वॾा तां त अचे जवान छा तेते त बादशाह दिलि में सोच कई यार हाणे मां पंहिंजा पुट बि परणाया। तंहिं ते हुन फ़क़ीर हिन खे इहो ॾस ॾिनो त बाबा शादी हिननि जी इन शर्त सां कराईंदे जो हीउ जेको तीर आहे हिन कमान में विझी ऐं हणंदा जंहिंजो जिथे तीर किरे उन जी उते शादी कराइजांइ। उन जाइ ते उनखे पंहिंजो महल ठाराए ॾिजांइ। उन जाइ ते उनजो पंहिंजो कारोबार शुरू रहे। हिन पंहिंजे पुटनि खे हुकुम कयो त बाबा मूंखे हुकुम ही मिलियल आहे। वॾे पुट खे चई बाबा हे तीर तूं हण पहिरियों शादी तुंहिंजी आहे पोइ वरी ॿियनि जी थींदी नंबरवार। चई हा बाबा। त बिस्मिल्लाह करे उन तीर छॾियो। पोइ किथे मेल ते या अधु मेल ते या 5 मेलनि ते उहो तीर किरियो। वञी उन जाइ ते पहुता। अदा उते कंहिं ग़रीब सां रिश्तो करे उनखे धाम धूम सां परणाए ॾाढो उनजो विहांउ खाए ॾाढियूं ख़ुशियूं करे उन जा उते महल ठाराए उन जा घर घाट ठाराए उन पुट खे उते विहारियईं। अहिड़े तरीक़े सां साईं सभिनी जूं 6 जूं शादियूं कराईं। बाक़ी आख़िरी रहियो वञी लाल बादशाह। हाणे लाल बादशाह जो हुकुम बड़ा ॾिननि लाल बादशाह खे अब हाणे आख़िरी नंबर तुंहिंजो आहे तूं तीर हण पोइ जिथे किरियो पोइ उते तुंहिंजी शादी थींदी। चई हा बाबा साईं मूंखे ॾियो। लाल बादशाह बिस्मिल्लाह करे तीर खे छिके वठी वियो। तीर हईं त सभिनी जे अखियुनि तां लही वियो। इहा ख़बर न पई त तीर किथे किरियो या वेझो किरियो या परे किरियो या कहिड़े क़िबले वियो। बहरहाल पोइ बि हिननि ॾाढो ॻोल्हियो तीर पर हिननि खे कोन लॻो। बादशाह दिलि में चयो त बादशाह चयो पंहिंजे पुट खे त बाबा तुंहिंजो नसीब ई अहिड़ो आहे तुंहिंजो तीर ई नथो लभे। हाणे तोखे हिन जाइ ते मिड़े को आॾाणो करे ऐं तोखे विहारियां थो ऐं हिकिड़ो अदा तोखे नौकर विझां थो पोइ भॼणा थींदो पाण में दिलि विंदर कंदो पिया। तोखे हिकिड़ियूं 10-15 ढगियूं धारे थो ॾियां उहे बि पंहिंजूं पियो चाढ़ींदो तुंहिंजो नौकर अदा हो तुंहिंजो घर संभालियूं वेठो हूंदो। पंहिंजे मुक़दर खे तूं चयो आवा पंहिंजो वक़्तु हिते गुज़ार। हुन खणी ॿई हथ अखियुनि ते रखिया कि बाबा साईं जीअं हुकुम तुंहिंजो। अदा हिनखे उते घरड़ो ठाहे कचो पको हुन लाल बादशाह खणी ॾिनई। 10-15 खे ढगियूं ढारे ॾिनईसि। अदा हिकिड़ो नौकर बि ॾिनईसि। हाणे सुबुह थिए उहो नौकर वीचारो छा करे जो ढगियूं काए झंग में वञी चाढ़े वरी शाम जो थिए त उन्हनि खे ॾुही खाराए पीआरे वरी वाड़े में वाड़े वरी अचे लाल बादशाह उनखे मानी धानी खाराए खीर धीर पीआरे लट ॾेई सुम्ही पवनि। वरी सुबुह थिए त वरी उहो ढगियूं काए वञे। हलंदे घुमंदे फिरंदे अदा कुदरत ख़ुदा जी हिकिड़े ॾींहुं उहो ढगियूं पियो चाढ़े वञी ॾिसे त सुभान अल्लाह जेको न लाल बादशाह तीर हयो हुओ सो यार ज़मीन में खुतो पियो आहे जंग में। बिस्मिल्लाह करे हिन तीर में हथ विधा त हिनखे पटियां मथे खणी वञा लाल बादशाह ॾे। जंहिंमहिल हथ विधईं त उन तीर मूं आवाज़ु आयो टे गंजरागा ॿार बाबा तुंहिंजो कमु न आहे जंहिंजो तीर छॾियल आहे उनखे वठी आ उहो मूंखे कढे। वठी थो उतां भॼे नौकर भॼंदो डुकंदो सिधो अचे पंहिंजे बस्तीअ ते पहुतो। लाल बादशाह वेठो अचे लाल बादशाह मुबारक ॾिनई। अरे लाल बादशाह चई जी चया मुबारक हुजे तुंहिंजो तीर फलाणे झंग में खुतो पियो आहे। मूं हुनखे हथ विझी ॿाहिरि कढण जी कोशिशि कई पर तीर मूंखां न निकितो। तीर मूं आवाज़ु आयो त जंहिंजो मां छॾियल आहियां उहो मालिक अचे उहो मूंखे कढंदो त मां निकिरी वेंदुसि न त न निकिरंदुसि। सो महिरबानी करे तव्हां हलो। अदा लाल बादशाह सां गॾिजी पियो हकिले वञी हुन तीर वटि पहुता। खणी जो तीर खे कढनि त तीर सां मंझि जेको आहे सो तीर लॻल हुजे हिकिड़ी भोली हुजे उन भोलीअ में उहा भोली ॿाहिरि निकिरी आई ज़मीन मां। लाल बादशाह ख़्यालु कयो सुभान अल्लाह हे छा मुंहिंजे हक़ में इहा भोली ई छा मुंहिंजी घरवारी। हल कुझु बि आहे अदा हल हा उन भोलीअ खे वठी अचेसि पंहिंजे घर पुॻा। हाणे उन भोलीअ खे चई ते तूं भोली अॻे वक़्त में साईं हर को ॻाल्हाईंदो
भोली अचे त तूं घबराए न, जहिड़ो बि तूं ताम चवंदे अहिड़ो मां तयारु कंदुसि, कपिड़ा बि तुंहिंजा धोईंदुसि, सभु कुझु कंदुसि, कंहिं बि ॻाल्हि जो तूं टेंशन न वठि। साईं हिन जो भोली अचे घर में विहारी, ॾाढा हिन जे भाइरुनि खे इहा ख़बर पई त लाल बादशाह जे तीर मझूं अदा भोली निकिती आहे, ऐं इहा भोली सम्झ त हुनजी घरवारी आहे। सो साईं छा थियो जो हिन जा भाइर सभई पंहिंजो सगड़ा बचा वठी अचे, हिन जा महिमान छा अदा सलाम वालेकुम वालेकुम सलाम, अदा ख़बर ॿुधी आहे त तूं हाणे शादी करे आई सगुरो ई, त असीं आया आहियूं तुंहिंजी दावत खाइणु। साईं पीउ बायो हिन जी अमर बाई, हिन दिलि में सोचियो त भली आयो जी आयो, जेको मुंहिंजे मुक़दर में लिखियलु हुयो सो बराबरि मूंखे इहा भोली मिली आहे ज़ाल, तीर में त इहा लॻल हुई। ॿार कढी भोलीअ खे चईंदा हाणे हे मुंहिंजो ख़ानदान ॾिसो सभु बादशाह आहिनि, हाणे जेको आहे तूं अलाए कहिड़े तरीक़े सां रंध पचाव कंदीअ, जेको आहे सो हे सभु राणियूं माने के बादशाह जो औलाद आहिनि, ही अलाए छा खाईंदियूं आहिनि, अलाए छा वापरींदियूं आहिनि, तूं अहिड़ो को खाधो ठाहे सघंदीअ अलाए न ठाहे सघंदीअ। अला भोलीअ छा कयो जो हिकु परचो लिखी सामान जो ऐं हिन लाल बादशाह खे ॾिनई त लाल बादशाह फलाणो जेको बाज़ार में पसारी अथई उन पसारी वटो ई तोखे सामान मिलंदो, बाक़ी ॿिए हंधि न मिलंदो। अदा ई हकिले वियो त नौकर खे भॼाई, उतां सभु कुझु सामान वठी आयो। उन भोलीअ छा कयो बिस्मिल्लाह करे अहिड़ा 7 हिकिड़ा ताम तयारु कई जेके कंहिं ज़िंदगीअ में न अहिड़ा ॾिठा हूंदा न खाधा हूंदा। साईं उहे थालड़नि में रहिजी विया, लही विया, उहे खाधा विरहाइजी विया, जेको केरु खाए त रुॻी सुभान अल्लाह वेठो करे, ते दिलि में ख़्यालु कयो उन लाल बादशाह जे पीउ कीअं अबा हे जेके जिन वटि इंसान ज़ादियूं आहिनि उन्हनि वटि बि अहिड़ो खाधो मूं कॾहिं कोन खाधो आहे। हीअ त माना कमाल आहे हिन भोलीअ जो, जेको माना हेॾो ताम हेड़ा रंधिया नी, शुखरा भला अहिड़ो माना अकुल अथसि जो हेॾो ताम रंधे थी। अदा खाई पी ॾाढो सभु ख़ुशि, छा हिन खे दुआऊं कनि हाणे अलाह कंदो तोखे ख़ुशि, हाणे असां वञूं था पंहिंजे घर। वठि ॻाल्हि इहा आहे त जानवर आहे या कुझु बि आहे पर तुंहिंजे लाइ भलो आहे जो तोखे खाधा त भला ठाहे थो ॾिए। अदा हे सभु वञी घर वेही रहिया, मालिक जो शान अहिड़ो थियो जो हिकु ॾींहुं थियो उहा भोलीअ खे पंहिंजे तड़कण जो ख़्यालु आयो त उन घर जे पोयूं वञी पाणीअ जो दिलो भरे ऐं वेझे पई, पर हुनखे उहो त भोलीअ जो रुॻी हुयो पोश चढ़ियल, उहो पोश लाहे ऐं जॾहिं जो तड़ पई करे तॾहिं उहो जेको ढगियूं चाढ़ींदो हो नौकर, उहो जो ओचितो ईअं निकितो उन घर जे पोयूं वियो त हुन ते जो नज़र पइजी वियसि त हुन यकदमि खणी पंहिंजो पोश पंहिंजी जान ते ॾिनो ऐं उन नौकर खे चयईं त मुआ मारिया तूं हेॾे हिन महिल छाजे कान आहे। पर बरहाल अदा हुनजे जान ते हुन नौकर जी नज़र पइजी वई, उन त हुनखे कावड़ लॻी त चयईंसि हाणे लाल बादशाह अचे त उनखे मुंहिंजा सलाम ॾिजां, जॾहिं न मुंहिंजे मुल्क ते आयो त पोइ मां हुन सां गॾु बसिजी न त मुंहिंजी मोकिलाणी आहे। हाणे साईं उहा भोली त न हुई, हिकिड़ी परी, उन परीअ जेको आहे सो पोश पंहिंजो पाए वठी जो भड़को ॾिनो त जाॾो जी हुई अदा ताॾे हली वई। हाणे नौकर हेठि कमु करे वेही रहियो, मथां साईं लाल बादशाह आयो। लाल बादशाह पुछियुसि त इहा भोली काॾे वई? त नौकर चयो सरकार ग़लतीअ जी माफ़ी मिले त मां तोसां ॻाल्हि कयां। जी हा ॻाल्हि कर, ग़लती तोखे माफ़ी आहे। चई भोली त हीअ हुई ई कान, हीअ त का परीज़ादी, सो ईअं पोश लाहे घर जे पोयूं तड़ पे कयईं, अचानक मां ईअं पंहिंजे ख़्याल सां हेॾे ईअं गुज़रियुसि, मुंहिंजी हुन ते नज़र पइजी वई, हुनखे एॾी कावड़ गुस्सो अचे वियो सो मूंखे हिकिड़ो न्यापो ॾेई वई, बाक़ी तरसी कान, हितां ई भड़को ॾेई निकिती हली वई। कहिड़े बणा तो त बणा हड़ विञाए छॾी, नौकर तूं बणा हेॾे वञी न, हलो ठीकु आहे, पर चई छा वई? चई त चजां लाल बादशाह खे जेकॾहिं मुंहिंजी सिक हुजेसि ऐं मूंखे हक़ु सम्झे त पोइ मुंहिंजे पोयूं अचे, जेकॾहिं न त अदा सभु कंहिं घोरी जान जतन। लाल बादशाह चयो पोइ हाणे तूं पियो हिते ढगियूं चार अदा, मां त वेंदुसि होॾे,
हाणे लाल बादशाह उन गंजरे गाबार खां पंहिंजे नौकर खां मोकिलाए ऐं हली पियो ओॾांहुं। अदा इहे पंध कंदो, मंज़िलूं मारींदो, रातियूं गुज़ारींदो, ॾुख सुख ॾिसंदो, वञी हिकिड़े मुल्क में पहुतो जिथे बरबैगान हुजे ऐं उन जॻह ते हिकिड़ो बाग़ हुजे, उहो बाग़ सॼो सुकल हुजे। दिलि में ख़्यालु कई सुभान अल्लाह, हे हेॾो वॾो बाग़ आहे पर सॼो सुकी वियो आहे। चइबो त हिन जी का मालिकी कान्हे या को धणी धोकी कोन्हे, तॾहिं त अहिड़ो बाग़ लखनि किरोड़नि अरबनि रुपयनि जो आहे, सो सुकी वियो आहे। तंहिंजे करे अदा लाल बादशाह उन में थोरो घुमणु लॻो, ॾिठईं सुभान अल्लाह हिकु नार आहे पाणीअ जो, उहो पाणीअ जो नार जेको आहे उहो पियो आहे, उनखे केरु हलाए कोन थो, पाणी निकिरे कोन थो। लाल बादशाह बिस्मिल्लाह करे अदा उन नार खे शुरू कयो। नार खे शुरू कई, 5 महीना 4 महीना पाणी उन वणनि खे ॾिनई। अचे उहे वण सावा छा, क़िस्म क़िस्म जा उन्हनि फ्रूट झलिया। साईं ॾाढो बाग़ बहार गुले गुलज़ार बाग़ थी वियो। अदा टाइम पूरो थियो त उन बाग़ जो जेको धणी हुजे सो वॾो हिकिड़ो देह हुजे, जेको 12 महीना निंड कंदो हो त बाग़ सुकी वेंदो हो। वरी जॾहिं उथंदो हो, जॾहिं नार हकिलींदो हो त बाग़ साओ थींदो हो। हू जो निंड मां उथे सुभान अल्लाह ॾिसे त मुंहिंजो बाग़ त सफ़ा गुले गुलज़ार लॻो पियो आहे, पर ॾाही कंहिं साओ कयो आहे। हो जो उथी वेठो त लाल बादशाह जी नज़र पई, हण बणा जा पुट हे त को वॾो इबरत देह आहे जंहिंजो बाग़ आहे, इहो बि शुक्र आहे जो मूं साओ कयो आहे, न त हे त मूंखे मारे छॾे हा। तंहिं ते लाल बादशाह पढ़ियो लिखियो माण्हू हो, बादशाह जो बचियो हो, नाना नाना करे वञी पेरनि ते किरी पियुसि। अदा देह हिनखे चयो, अदा जे नाना नाना न करी हा त सरियां जेतिरा दाणा करे छॾियईं हा, पर अदा ॾोटाण मिठो आहे। हाणे तुंहिंजो हुकुम खपे, तोखे छा खपे जो तोखे मुंहिंजो बाग़ साओ कयो आहे। चई नाना हाणे ॻाल्हि इहा आहे त मूं हे जेको बाग़ साओ कयो आहे, मुंहिंजी मंज़िल अञा का अॻिते आहे, पर हाणे ज़रूरु का न का तोखां को ॾस पंधु पुछंदुसि, उन जे लाइ मूं बाग़ साओ कयो आहे। चई बाबा तूं ॻाल्हि कर, तोखे छा खपे? चईं मूंखां हीअं ड्रोह थियल आहे, हिकिड़ी परी मूं वटि रहियल, पोइ उहा परी हीअं मूं वटां निकिरी वई आहे। हाणे उन परीअ जे मुल्क ते मां वञा थो, पोइ हाणे इहा ख़बर न आहे त अलाए कहिड़े मुल्क में थी रहे, अलाए काथां जी आहे, अलाए कीअं आहे, पर मूंखे वञिणो ज़रूरु आहे ओॾांहुं। तंहिं ते उन ते चयसि त यार बाबा साईं, इन ॻाल्हि खे 12 महीना गुज़री विया आहिनि, मां अञा निंड में कोन हुअसि। मां वेठो हुअसि त मुंहिंजे मथां इहा परवाज़ कई वञे पई, जंहिंजो नालो आहे गुलिस्तां परी रखियल। उहा तुंहिंजी जेका परी आहे, उन जो नालो आहे गुलिस्तां परी। इहा बराबरि फलाणे दरिया खां हुन भर रहंदा आहिनि, फलाणे समुंड खां, पर ॿेड़ी तुंहिंजो वञणु उते ॾाढो ॾुखियो आहे। चई नाना बसि मूं ते का न का महिरबानी कर जो मां उन मुल्क ते पुॼां। चई हाणे तोखे हीअं थो कयां जो हीअ टोपी थो ॾियईं, जे टोपी पाए उन देहनि जे मुल्क में तूं वञी घुमंदे त तोखे केरु कोन ॾिसंदो, तूं सभु कंहिंखे ॾिसंदे पियो। पोइ जॾहिं न तूं उहा गुलिस्तां परी ॾिसी, पोइ उहा टोपी लाहे, पोइ उनखे तूं ॿुधाइजां त लाल बादशाह मां तुंहिंजो आहियां, मां पहुची वियो आहियां तुंहिंजे मुल्क में, हाणे वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। चई नाना तुंहिंजी वॾी महिरबानी, अहिड़ो वॾो तोहफ़ो ॾे, इन खां वधीक ॿियो अञा मूंखे छा खपे। पर उन देह हिनखे चयो त अञा मुंहिंजे अॻियां मुंहिंजो हिकिड़ो भाउ वेठो अथई, उते बि तूं ईअं वञी नार काइजां, उनजो बि वण सुकी विया हूंदई, पोइ उहो उथंदो, पोइ उहो बि तोखे को न को भलो तोहफ़ो ॾींदो। अदाए हकिलींदे, मंज़िलूं माणींदे, ॾुख काटींदे वञी उन बाग़ में पहुतो। ॾिसे सुभान अल्लाह, हिन जा बि हर ई वण सुकी विया आहिनि। बिस्मिल्लाह करे नार खे शुरू करे उनखे बि साओ कयईं, आबाद कयईं, गुले गुलज़ार थी वियो त देह उथियो। नाना नाना करे वञी पेरनि ते किरी पियुसि। चहिरे जे नाना नाना न करी हा त सरियां जेतिरा दाणा करे छॾियईं हा, पर ॾाढो ॾोटाण मिठो आहे, तुंहिंजो हुकुम खपे, हाणे तोखे छा खपे। उन सां ॿिया हक़ीक़त कयईं त नाना मां जेको आहे हिकु गुलिस्तां परी जेका आहे उन जे पोयूं आहे निकितल, उन जे मुल्क ते वेंदुसि, पर मूंखे को न को तुंहिंजी टेक जा का न का मदद खपे, उन मदद सां मां उते पहुचंदुसि।
उन जे लाइ मूं तुंहिंजो हे बाग़ जेको आहे साओ कयो आहे। चए हाणे ॿियो कुझु कोन्हे, बाक़ी हे ॾंडो अथई, हे ॾंडो खणी ऐं तूं निकिरी पोइ का बि तकलीफ़ तोखे अचे, का जंग लॻई, को झेड़ो थियई, पोइ हिन ॾंडे खे तूं बछ कंदे त पकिड़ ॾंडा पकिड़ सेली त हिकु बि माना माण्हू न बचे त सभिनी खे ॾंडो पाण ई कुटींदो। सभई रियूं करे भॼंदा ऐं तोखे माफ़ी घुरंदा, तोखां त तूं कहिड़ी भला आई असांखे रुॻी माफ़ी ॾे। इहो ॾंडो मुंहिंजो अथई जेको एतिरो कमु कंदो। पर अञा वॾो भाउ असांजो अॻिते वेठो अथई, आख़िरी ॾस उहो तोखे ॾींदो। तेसिताईं ठीकु आहे। हाणे उहा टोपी बि खईं, उहो ॾंडो बि खईं, हकिलंदो वञी उन बाग़ वञी पहुतो उन भाइरनि वटि। उते वञे सुभाणे अलाह उहो बाग़ बदा सुको लॻो पियो आहे। हिन जवान जे पुट उते पंहिंजी महिनत शुरू कई, अदा महिनत करे उहो बाग़ साओ कयईं, गुल गुलज़ार थियो, हर फ्रूट हुन हर वण झलियो त देह बि उथियो। देह ॾिसी ऐं चयो वाह वाह सुभाणे अलाह, अहिड़ो को माण्हू आहे जंहिं वॾी महिनत कई आहे, अदा मुंहिंजो बाग़ सफ़ा गुल गुलज़ार लॻो पियो आहे। हे देह अञा हिन सोच में हुजे त लाल बादशाह नाना नाना करे वञी पेरनि ते किरी पियुसि। अहिड़े नाना नाना न करी हा त सॼा जेतिरा दाणा करे छॾियईं हा, पर अदा ॾोटाण मिठो आहे। हाणे जेको तोखे घुरिणो आहे सो घुर। त लाल बादशाह चयसि साईं मां आहियां गुलिस्तान परीअ जो महिमान, उनजे मुल्क ते वञिणो आहे। नाना मूंखे का तूं दुआ कर, जा को अहिड़ो को हिसाबु किताबु ॿुधाए जो मां तुंहिंजे उन टेक मदद सां गुलिस्तान परीअ खे वञी माणियां। चए हवा ॻाल्हि ॿुध, गुलिस्तान परी रहंदी आहे वॾनि देवनि जे विच में ऐं वॾे हिकिड़े देव जी धीउ आहे। हाणे ॿी मदद तोसां मां कोन थो कयां, हीअ खट अथई, हिन खट ते वेही ऐं चएसि उॾड़ी उॾ खट, जिथे न गुलिस्तान परीअ जो ॻोठु आहे उते हली मूंखे लाहे। पोइ तूं उते वञी लह, पोइ अॻिते बाबा खटई पंहिंजी क़िस्मत। चई बसि मूंखे खपे नाना इहा ॻाल्हि जो मां उते रुॻी पहुचां। हिनखे टोपी बि हुजे ऐं ॾंडो बि हुजे त हुन ते बि नाज़ हुअसि। खट ते चढ़ी वेही ऐं खट खे चई उॾड़ी उॾ खट, जिथे गुलिस्तान परीअ जो ॻोठु आहे उते हली लाहे। खट देरी कान कई, आसमान खां भड़को ॾेई अचे गुलिस्तान परीअ जे ॻोठ में लाथईंसि। हाणे अचे कंहिं झंगल में लाथईंसि भरिसां ॻोठ जे। हाणे जो ॾिसे उन ॻोठ ॾे, सुभाणे अलाह ज़बरदस्त हिकिड़ो वॾो विहांउ आहे ॻोठ में, वॾो विहांउ आहे जिते माना हज़ारे देगियूं पथियूं रझनि, हज़ारे पथियूं लहनि, पर वॾो को शादमानू आहे। हाणे ख़बर न आहे त इहो भत विहांउ अलाए कंहिंजो आहे। भली हाणे खट खे चई खट हिते पई हूंदी, मां टोपी पाए सिरकी वञी इन शादमाने में घुमां, पोइ छा कयां बाबा हीउ विहांउ कंहिंजो आहे। पोइ मूंखे केरु कोन ॾिसंदो, बहरहाल आवाज़ु ॾींदुसि, उनजो जवाबु ज़रूरु मिलंदो। हेठि उहा टोपड़ी पाए सिरकी उन विहांउ में घुमंदो हुते, पर रुॻी देह हुजनि जंहिंजो को हथो मथो न हुजे, तमामु बेशुमार देह हुजनि जंहिंजे लाइ गोश्त पिया रझनि ऐं इहे देगियूं पियूं रझनि। हिकिड़ा पिया खाइनि त ॿिया पिया ओॿारनि, वठां लॻी पई आहे। इते हिन लाल बादशाह कंहिंखां पुछियो हिकिड़े देह खां, अड़ा ही भत भला कंहिंजो आहे? हुननि खे ॾिसण में कोन आयो, बहरहाल आवाज़ जो आयो त हुननि जवाबु ॾिनो त बाबा हिते हिकिड़ो वॾो देह आहे, उनजो पुटु आहे जेको शादी करे थो गुलिस्तान परीअ सां, उन्हनि ॿिन्ही जो इहो विहांउ आहे। दिलि में ख़्यालु कयईं हल भांजा पुट, अॼु गुलिस्तान परीअ जी ॻोठ में शादी आहे, अॼु मां बि हिन ॻोठ में पहुतो आहियां, हाणे थींदो मज़ो। पोइ हाणे खट खटाए छा। अदा हिन छा कयो जो जीअं देगियूं रझनि पियूं दागनि ते हुजनि, ॾंडे मूं हथु कढी कहिड़े ॾंडा सभई देगियूं जेके आहिनि सो ऊंधियूं कर। ॾंडो साईं देरी कान कई, विझंदो मुंडीअ में देगिड़े वॾियूं ईअं घुमरिजे त हड़ई देगियूं ऊंधियूं। अड़े हुते देनि चए भाई हीउ छा आहे, हे पाणे ॼणे पियूं देगियूं ऊंधियूं थियनि। अदा उहे देगियूं हिन सभु ऊंधियूं कराए छॾियूं। वरी ॾंडे खे हथु विझी ॾंडे खे चई पकिड़ ॾंडा पकिड़ सहेली, ऐं हिन देहनि खे को कुट कोड़े।
अचे सो डंडो वठई साईं देन खे कंहिंखे निड़ में त कंहिंखे लोन में कंहिंखे कंध में डंडो कंहिंखे ओर में आऊं वठी दे भॼन वठी रड़ियूं कनि साईं हाणे ॾिसनि कुझु कोन त उहो चवनि छा भला कहिड़ी मुसीबत आई आहे बणाए पतो विया हुन में असांजे कुट न हेॾा वॾा असां देह हीअ ॻाल्हि कहिड़ी आहे चयो ॻाल्हि वरी कहिड़ी आहे ॿ डंडो असली न को त वठिजे न को छा बसि असांजे कुटे मारे छॾियो अथई सभु देह विहारे छॾी वेही रहिया हाणे देह वरी डंडो हलियो वञे गुम थी वञे हिननि खां वरी उहो अञा चुरण वारी कनि त वरी उहो चवेसि लाल बादशाह त वठि अञा चुरनि जा वरी अचे डंडो वठेनि तव्हां त देन खे मारे मुंह कई हिते साईं मुंहिंजा देह भारिया थी पिया देहनि दिलि में ख़्यालु कयो त हीअ का अहिड़ी का अज़ा भला आई आहे जेका माना असां देहनि खे वठी कुटे भली न को पुछो त सही त खपे छा हिन खां पुछनि बाबा अलाह जो नालो अथई तूं को देह हुई को जिन हुई का कहिड़ी भला हुई भला तोखे जेका शइ खपे असां तोखे ॾियूं था पर हे असां तो मार त लहे हिते हिन ॻाल्हायो चए बाबा तव्हां तो मार हिकिड़े शर्त सां लहंदी कि कहिड़े न हाणे हिनखे टोपी पाती पई आहे हिन जो सरफ रुॻी आवाज़ पियो वञे बाक़ी हिनखे ॾिसे केरु कोन कहिड़े शर्त सां चए बाबा गुलिस्तानपुरी जेका आहे न इन सां इन विहांउ में मुंहिंजी शादी करायो तंहिंखां पोइ तव्हां तो मार लहंदी त हिते साईं हाणे ॿिया त दे अचनि बाबा आई तोखे असां तोब कई अहिड़ा मोचड़ा अहिड़ा डंडा खणे केरु हे त वॾो कमु थियो त घोटु चवे त न ईअं कीअं थींदो त वरी हुन डंडे खे मोकल ॾिनी थी घोट खे मस्ती आहे वठि कुझु न वरी जो बाबा घोट खे चयो वठई ॿ टे डंडा टिकणी में लॻसि आसीरा पासीरा त बाबा घोट बि खणी हथ मथे कया घोट बि चए बाबा मूं बसि कई आहे गुलिस्तानपुरी ॾियो ई न इहो अलाए केरु आहे जेका वॾी रिप आहे जेको असांखे मारे मुंह करे छॾियईं हा पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी सॼे साईं पाण में ख़ानदान पूरे सलाह कई बाबा पोइ हाणे हिनखे वरी का ॿी परणाईंदासीं भली इहा जो इनखे न त हे मारे असांखे सफ़ा लाह कढी छॾींदो बाबा ठीकु आहे बाबा तोसां वाइदो आहे अॻे जेके माण्हू वाइदा कंदा हुआ सो निभाईंदा ज़बान कंदा असां पाड़ींदा साईं मुंहिंजा उहा जेका गुलिस्तानपुरी उन विहांउ में जीअं वेठी तीअं हिनखे वठी हिनखे चवनि बाबा हाणे जो कहिड़ी बि भला आई तूं ज़ाहिर थी गुलिस्तानपुरी असां ॾिनी तोखे तोसां असांजो वाइदो आहे इक़रार आहे को बि असां तोसां ख़िरेब न कंदासीं साईं मुंहिंजा हिन जो टोपी लाथी त हीउ आदमज़ादो हुजे तमामु सुहिणो हसीन हुजे जंहिंजो नालो हुजे लाल बादशाह हिन खां पुछा कनि त तुंहिंजो नालो छा आहे की मुंहिंजो नालो आहे लाल बादशाह देन चयो लाल बादशाह असां ॿुधंदा हुआसीं पर ॾिठोसीं अॼु जहिड़ो ॾिठोसीं तहिड़ो ॿुधोसीं बाबा तोखे असां इहा माई ॾिनी हाणे तूं इन सां भली शादी कर साईं उन शादी उते करे पंहिंजो हक़ु करे निकाह विझी पंहिंजा टकर हणी शादी करे ॾाढो उन देन सां ख़ुशि वक़्तु ॿ टे ॾींहं गुज़ारी हाणे पंहिंजे उन ससु सहुरे खां पोइ मोकिलाईं त बाबा मूंखे पोइ हिते पंहिंजी बादशाही आहे महिरबानी करे मूंखे हाणे मोकल ॾियो त मां पंहिंजी ज़ाल खे वठी वञा देन चयो बाबा असां जेका शइ ॾिनी असां तोखे ॾिनीसीं हाणे तूं भले रहीं त बि असांजो बचियो हुई जेकॾहिं वञी थो पंहिंजे मुल्क ते त बि तुंहिंजी मर्ज़ी आहे साईं हाणे ॾाढो लाल बादशाह पंहिंजी ज़ाल खे वठी ऐं उन्हनि खां सॼे रेत खां मोकिलाए वञी उन खट ते वेही ऐं खट खे चयईं उॾड़ी उॾ खट जिथे तुंहिंजो मालिक आहे उते हली लाह साईं वारो खट उॾाणी सिधो उन देह वटि सलाम वालेकुम सलाम देह चयो बाबा कर ख़बर कमु थी वियो चई साईं इहा गुलिस्तानपुरी वेठी अथई मां हिन डंडे जे ज़ोर ते पंहिंजी शादी करे आयो आहियां चई बाबा इहो ॾाढो कमु भलो जो असां जेका टेक मर्ज़ तोसां कईसीं अदा अहिड़े तरीक़े सां उन टिनि देहनि खां मोटाए ऐं मोकिलाए अचे पंहिंजे ॻोठु पहुतो ख़ैर सलामत सां अचे नौकर सां मिलियो नौकर खे चई ॾे हीअ उहा परी थी जेका उॾामी वई गुलिस्तानपुरी नालो आहे हिन जो हाणे जेको आहे सो मां पंहिंजे भाइरुनि खे दावत थो ॾियां पंहिंजे अबे अमा खे बि त अचे हाणे ॾिसनि अखियुनि सां अदा उन पंहिंजनि भाइरुनि खे दावत ॾिनी पंहिंजे अबे अमा खे ॾिनई उन्हनि बि ॾिठो ॾाढा खाइण पीअण थिया ॾाढो ख़ुशि थिया गुले गुलज़ार थी वियो अदा ॻाल्हि पूरी थी अलाह हर जहान खे ख़ुशि कंदो अदा जेको जिथे आहे सो उते ख़ुशि हूंदो।